नाज़रीन ही उनजा साजिद सईमा जा जेके घर जा ॾेखार ॾेखारिया तमामु ग़रीबी हालत में गुज़ारे थो ऐं हिन घर जी जेको मसवाड़ बणियो आहे ऐं कुझु जेको करंदी आहे हिनजे चवण आहे त मुंहिंजो सहुरो मूंखे घणी सपोर्ट कंदो आहे ऐं हुन खां अलावा मुंहिंजो जेको आहे सो मुंहिंजो घर बि आहे त मूंखे उन वठी ॾिनो आहे ऐं मां नाज़रीन जीअं त अॼु असीं हिकु अहिड़े घर में मौजूदु आहियूं पनो आकियल जे हिकु अहिड़े घर में मौजूदु आहियूं जिते 5 सालनि खां हिकिड़ो हमरा पंहिंजे बिस्तर ते सुम्हियल आहे जंहिंजी रीढ़ जी हॾी जंहिंखे चेन जी हॾी ऐं रीढ़ जी हॾी चइबो आहे उहा 5 सालनि खां उनजी डैमेज थियल आहे उहा हिकु जॻह ते पियो आहे सिंध सरकार त छा पर जेके तक जा MNMP आहिनि या जेके चेयरमैन आहिनि उहे बि हिन साजिद न पहुता आहिनि ऐं हिन जो नालो जेको आहे साजिद सईमा आहे सो असां तव्हांखे हिन सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त उहो पंहिंजी ज़िंदगी जो ॻाल्हि कीअं हलाए थो हे त कोरोना वायरस अची या वबा बीमारी अची आहे जंहिंजे करे माण्हू पंहिंजे घर में महफ़ूज़ आहिनि पर हीअ त चारो 5 सालनि खां पंहिंजे घर में महफ़ूज़ आहे हिन जो कीअं घर हलंदो हूंदो हीअ पंहिंजे बचपन जो कीअं गुज़र सफ़र कंदो हूंदो मां पाण पने जो रहण वारो 5 सालनि खां रीढ़ जी बदल आहे मां हिकु खट ते पियो आहियां 3 बच्चा में हिकु पुट ॿ काकियूं मिड़ा मां पाण यतीम कोई न आहियो अच्छा तव्हां पंहिंजो गुज़र कीअं गुज़र सफ़र कीअं पर नहीं अल्लाह ने ॾींदो जेके मदद करे न ओड़े पाड़े वारा बाक़ी ॾाढो ॾुखियो सफ़र थो हले मुंहिंजो मां पाण पहिरियों कमाईंदो हुउमि ख़ुशी सां बचड़ा पर किरे खां पोइ ॾाढो मुंहिंजा हालात ख़राब थी विया आहिनि हिन महिल तव्हांखे को लड़ी आयो आहे MNMP या को वग़ैरह न साईं कोई न आयो आहे मोदी MP न MN आयो आहे मुंहिंजी मुराद अली शाह खे बिलावल भुट्टो चेयरमैन खे मुंहिंजी अपील आहे जीअं मुंहिंजो इलाजु कराइणी मुंहिंजो कुझु नौकिरी का ॾिनी वञे माज़ूर कोटा में जीअं मां पंहिंजे बचड़नि खे पाण पढ़ायां लिखायां कमाए खारायां अॼो को वक़्तु ॾाढो आहे ॾुखियो आहे जंहिंखां घुरणो थो घुरे न माण्हू कई फ़ोनियूं करे करे पोइ आख़िर को न को ॾेई वेंदो आहे न त बसि पोइ ईअं करे करे चुप घर में अकेला वेठा हूंदा को ॾियण वारो न वठण वारो कॾहिं ॿार वीचारा पुठिते करे कीअं तव्हां पंहिंजा ॿार पढ़ायो था जी मां पाण पढ़ाईंदो आहियां प्राइवेट में मेरे फिनी फीस भरींदो आहियां काकी पढ़ंदी आहे पुटु पढ़ंदो आहे अच्छा तव्हांखे को ॿियो ज़रियो कमाई जो न साईं कुझु बि न तव्हांखे घणा ॿार आहिनि 3 ॿार आहिनि 3 ॿार आहिनि बाबा तुंहिंजो नालो छा आहे मोहम्मद इस्माइल अच्छा तव्हांजे बाबू खे छा थियो आहे अच्छा मथे मथे सिंध सरकार मुराद अली शाह के बिलावल भुट्टो इलाज कराए जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया त हीअ 2 साजिद हुसैन जा पुट आहे हिकु काकी आहे ॿार आहे जेको चवे थो त मां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणाइण लाइ मां माण्हुनि खां पिनी सिनी करे बि हिन जो मुस्तक़बिल बहितर बणाइण लाइ कोशिशि कयां थो त जीअं पढ़ी पवनि ऐं इहो पंहिंजे आला मक़सद ताईं पहुची सघनि ऐं पंहिंजो मुस्तक़बिल बहितर करे सघनि हिन जी इहा बि हुई अपील आहे त मां सिंध गवर्नमेंट खे वज़ीर आला सिंध खे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे अपील थो कयां ख़ुदा मूंखे हिन माज़ूर कोटा मां जेकॾहिं मूंखे नौकिरी ॾिनी वञे त जीअं मां पंहिंजो गुज़र सफ़र ऐं पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणाए सघां